तमाम दोस्तन के गुजारिश है अगर अवां असांजे इन पेज GRP डेहरकी यूट्यूब चैनल ते नया आया हो तो यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जो बटन लाजमी दबायो छो जो जेकी ईंदड़ वीडियो आहे उहा अवां ताईं जीअं बासानी पहुची सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां ग़ुलाम रसूल पयार। अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़िले घोटकी जे अमन अवान जे सूरत हाल जे हवाले सां। तव्हांखे ख़बर आहे ज़िले घोटकी में हिन वक़्तु जेकी आहे बदअमनी अरूज ते पहुची चुकी आहे। क़त्ल, अगवा, फुरूं, धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। सो अॼु हिकु अहिड़े नौजवान जी वीडियो वायरल थी, बख़्त अली शर जी, जेको हिकु बदबख़्त गोली जे वर चढ़ी वियो ऐं हिन दुनिया मां हमेशह जे लाइ हलियो। ऐं उनजी वीडियो जेकी वायरल थी उहा अॼु सोशल मीडिया ते टॉप ट्रेंड रही ऐं उनमें जेको हू चई रहियो आहे त कच्चे जी जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे उहा ख़राबु आहे। क़बीलाई झगड़नि जे करे हू स्कूल नथा वञी सघनि ऐं उते हिकिड़ी स्कूल खुली आहे, उनमें हू पढ़ी करे वॾो थी जेको आहे पायलट बणंदो ऐं पाकिस्तान जी ख़िदमत कंदो। सो दोस्तो, ही ज़िले घोटकी अंदरि ही पहिरियों वाक़ियो न आहे। इन खां पहिरें बि कई वाक़िया अहिड़ा जेका आहिनि उहे पेश अची चुका आहिनि, जंहिं सबबु केतिरियूं ई इंसानी जानियूं जेकियूं आहिनि उहे गड़किजी चुकियूं आहिनि। पर हितां जा चूंडियल नुमाइंदा तोड़े इंतिज़ामिया इन खे रोकण जे लाइ के बि ओपा न आहिनि वरिता। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आख़िर ज़िले घोटकी खे इन क़ौमी ऐं क़बीलाई झगड़नि जे वर छो चाढ़ियो पियो वञे। हिते लातादाद मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि जिते उहे बि मक़ामी माण्हुनि जे लाइ जेको आहे न हुजण जे बराबरि आहिनि, जंहिं सबबु हिते पहिरें ई जेका आहिनि ज़िले घोटकी जी आवाम जेकी आहे मुख़्तलिफ़ मसाइल जे वर चढ़ियल आहे। उते ई जेका क़बीलाई झगड़ा, उनखां पोइ जेको अगवा, फुरूं, चोरी जूं वारदातूं जेकियूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबु हितां जो अमन अमान जेको आहे उहो इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार कंदो वञे पियो। इन खां पहिरें सॼी सिंध में जेको आहे इहा बदअमनी जी बाहि जेकी आहे उहा पखिड़ी वई। कशमोर, कंदकोट, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे ॾींहं जो बि सफ़र करणु जेको आहे मुश्किल बणिजी वियो आहे, जिते सरेआम गाॾियूं रोके उन्हनि खां जेको आहे फुर ऐं उतां माण्हू अगवा करणु ऐं माण्हुनि खे क़त्ल करण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। पर अॼु ॻाल्हि जेकी आहे अॼु जेकी आहे ज़िले घोटकी में जेको हीउ वाक़ियो पेश आयो आहे, इन खां पहिरें बि त काफ़ी वाक़िया पेश अची चुका आहिनि कच्चे जे अंदरि, जिते क़बीलाई तकरार जो इशू ॼाणाए जेका आहिनि हिक ॿिए जो जेको क़त्लेआम आहे उहो जारी आहे। असां इन सोशल मीडिया ज़रिए तमामु उन वस वारनि खे गुज़ारिश कंदासीं त ज़िले घोटकी जो अमन वापसि करायो वञे। ऐं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अगरि अवां असांजे इन पेज GRP डेहरकी ऐं यूट्यूब चैनल ते नया आया हो त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जो बटन लाज़मी दबायो छो जो जेकी ईंदड़ वीडियो आहे उहा अवां ताईं जीअं बासानी पहुची सघे। सो दोस्तो, ही ज़िले घोटकी जी जेकी अमन अमान जी सूरत हाल हुई उन हवाले सां अव्हांखे अपडेट ॾिनीसीं ऐं असांजी इहा ई कोशिशि हूंदी त ज़िले घोटकी अंदरि जेका बि मसाइल आहिनि उहे जेको आहे उजागर कंदासीं ऐं कोशिशि करे उन्हनि खे आला अवाननि ताईं उन्हनि जो जेको आवाज़ु पहुचाईंदासीं। जेका मसाइल आहिनि उहे हल कराइण जे लाइ चूंडियल नुमाइंदा हुजनि, तोड़े जेका स्टेट आहे उनखे मजबूर कंदासीं त जेका इहे मसाइल आहिनि, जेका मसाइल जे वर चढ़ी वई आहे ज़िलो घोटकी, इहे जेका मसाइल आहिनि उन्हनि जा फिलफोर हल कया वञनि। सो ईंदड़ वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।